अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 22 मई ऐं ॾींहुं आहे संडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 9:09 ऐं मां सुबुह जी फजर जी नमाज़ पढ़ी सुम्ही न आहियां। थोरी देरि ईअं वीडियोज़ वग़ैरह ॾिठियूं, नाश्तो कयो, पोइ अचे मां कई सिलाई। त अॼु में मां सिबिया आहिनि हे ब्लैक एंड वाइट, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हे कलरफुल, हे हिकिड़ा अजीब प्रिंट हुया मां वटि जेके हाणे कंहिंमें विझां, कंहिं याने कलर हिकिड़े में न पिया वञनि। जीअं हे पूरी मल्टी कलर पटी आहे, हे मल्टी कलर, सभु मल्टी कलर, त मां इहे मल्टी कलर 2-3 अलॻि सां ठाहिया। त हे आहिनि इहे मल्टी कलर। सो ही हाणे 108 थी विया पूरा। तव्हां यकीन कयो त हिननि खे सिबण जे दौरान मां अलाए घणा आइडियाज़ बदिलाए चुकी आहियां ऐं हाणे जॾहिं मां हे 108 पूरा कया आहिनि त बसि फाइनल मां हिननि जो हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। उहो बि तव्हांखे पोइ ॿुधाईंदमि कंप्लीट करे, पोइ तव्हां सां शेयर कंदमि। बाक़ी हाणे हिननि खे इहो करिणो आहे जो ट्रिम करिणो आहे हिननि खे। 7 इंच स्क्वायर्स आहिनि, पर किथां किथां थोरा अनबैलेंस आहिनि, किथां किथां थोरा वधियल आहिनि। त छो त ज़ाहिर आहे ईअं रैंडम कपिड़ो हुयो, मापियल कपिड़ो न हुयो। त हाणे नेक्स्ट जेको मुंहिंजो स्टेप हूंदो हिन जो, उहो हूंदो त मां हिननि खे ट्रिम कयां वेही। सो फ़िलहालु मां हिननि खे छॾियां थी हिते ई, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इलाही देरि खां कमु कयो अथमि, त हाणे मां थोरो रेस्ट कंदमि। उन खां पोइ तव्हांखे वरी अॻिलो कमु छा थी कयां उहो मां तव्हां सां इनशाला शेयर कंदमि। हालांकि अॼु संडे मुंहिंजो निंड जो ॾींहुं हूंदो आहे, पर अलाए छो मूंखे अॼु निंड न पई अचे, छो त राति जो लाइट देरि सां आई ऐं मां पंहिंजो टारगेट पूरो न करे सघियमि, त मूंखे थोरी बेचैनी हुई। त मां चयमि त न, पंहिंजी बेचैनीअ खे, बेक़रारीअ खे थोरो करार ॾिजे। सो मां करार ॾेई वरितो आहे। हाणे मां रेस्ट कंदमि। हिन महिल 10 थिया आहिनि ऐं मां रेस्ट करे वरितो। हाणे बुख लॻी आहे, छो त मां 7 बजे खां बि पहिरियों कुझु खाधो, हल्को फुल्को। ऐं हीअ तव्हां ॾिसो त हीअ डार्क प्योर रेड हो ऐं हाणे थोरो घटि थियो आहे रेड मां, पर हिन जी ख़ूबसूरतीअ में कोई फ़र्क़ु न आयो आहे। ऐं जेॾो मां हिन खे धोतो हो उन हिसाब सां हिन में ॾिसो था ग्लिटर बि हिन जो न निकितो आहे। ऐं जेतिरो हे फिटो त हिन वाइट ते ओॾो चढ़ियो ई न आहे, बिल्कुलु मामूली लाइट पिंक थियो आहे। पर पोइ बि मां हिन खे कंहिं लाइट कलर सां न सिबंदमि ऐं मूं आइडिया ड्रॉप कयो आहे हादी ऐं राजिया जे फ्रॉक्स जो। सो हाणे हे वेंदो मुंहिंजो रिलीअ में ऐं हिन खे मां ब्लैक सां सिबंदमि। त ब्लैक सां हे ॾाढो प्यारो बि लॻंदो ऐं अगरि पोइ बि हे थोरो घणो फिटंदो रहियो त उन ते ब्लैक ते चढ़ंदो कोन। सो हाणे मां वेंदमि कुझु खाइणु पीअणु बोड़ फ्रिज में पिया आहिनि 1-2 ऐं मानी पचाईंदमि। उन खां पोइ असांखे कुझु ॿाहिरि बि कमु आहे, उहो ॾिसूं था केॾी महिल था वञूं, त तव्हां सां शेयर कंदमि। सो प्रिंट मूंखे एॾो थो वणे, वठण महिल बि एॾो ई वणियो हो। ऐं हिन जो मज़ो इहो हूंदो आहे हिन फैब्रिक जो हिन मां ग्लिटर न वेंदो आहे। इन खां पहिरियों बि मां जेके सिबिया आहिनि राजिया हादीअ जा हिकिड़ा येलो फ्रॉक्स सिबिया, उन्हनि में कंहिंमें बि ग्लिटर न वेंदो आहे। अलाए अरसे खां मां इहो कपिड़ो रिलिन में ऐं कुशन्स में इन्हनि शयुनि में इस्तेमालु थी कयां। सो हलूं था पेट पूॼा करणु। मानी खाई वरिती, थोरी देरि जे लाइ ॿाहिरि अची वई आहियां प्लांट सां थोरी गपशप करणु। हवा ॾाढी प्यारी थी लॻे, थधिकार आहे, मज़ेदार। सो हिननि जी सार संभाल लहणु, हिननि जी शिकिलियूं ॾिसणु मूंखे फ़र्ज़ु हूंदो आहे। इहो पोयां इलाही पन जमा थी विया आहिनि ऐं मूंखे ई कढणा आहिनि, पर अॼु त बिल्कुलु न। अॼुकल्ह मां हिननि खे एतिरो टाइम नथी ॾियां, छो त सॼो मुंहिंजी तवजा जेका आहे पंहिंजे सिलाई ते आहे। माशाअल्लाह इहे वॾियूं ॾाढियूं वॾियूं थी वियूं आहिनि, बल्कि हिन खे हिते ई छॾे ॾियां, हीअ ज़मीन में वधंदी त हिन रॉड ते चाढ़े छॾिणी सही। डिॼंदी बि आहियां मां इलाही दफ़ा, हिननि अजीब अजीब कीड़ा मकोड़ा हूंदा आहिनि, पर हाणे छा कजे। ऐं हिन ॿाहिरें वण में मुंहिंजे में ॿाहिरि प्लांट में एॾा माशाअल्लाह हसीन ॾाढा गुल आहिनि। ऐं कल्ह खां मां इलाही ख़ुशि आहियां जेको मां ॿाहिरि पाणी रखियो आहे पखियुनि जे लाइ। हेठे वारे मां त सुबुह जो मां ॾिठमि पीअंदे कुकड़नि खे, बाक़ी जेको टंगियो अथमि मथे उनजी ख़बर न आहे। हूअं असांजे छित ते त पियो ई हूंदो आहे, छित ते असांजो अन्न बि हूंदो आहे ऐं पाणी बि हूंदो आहे। ऐं हीअ वल माशाअल्लाह हीअं वॾी थी वई आहे, जंहिंखे हिते ॿधो अथमि ऐं हिन खे बि हिते ॿधल आहे मूंखे, इहा बि वॾी पई थी। अलाह जी कुदरत आहे, हुस्न आहे हिननि शयुनि में, हिकिड़ो अजीब ऐं सुकून आहे। हवा एॾी प्यारी आहे माशाअल्लाह। असां अॼु पंहिंजा कपिड़ा धोता आहिनि
हे मां हिते लाहे रखियो छो त हुते जेको हुयो इहो काफ़ी हेठि हुयो त आए वए खे मथे में पियो लॻे। सो स्पेशली जॾहिं तारीख़ पियो अचे त सो हिते हे बर्ड जेको आहे हैंग कयो अथमि हितां इहो हे वारी बॉटल लाहे हिनखे हिते सोचां थोरो मथे करे छॾियांसि। ख़ैर हिते त कोई ईंदो वेंदो न आहे, हिन करे कंहिंजे मथे में न लॻंदी। ऐं बाक़ी सभु ठीकु आहिनि प्लांट्स मुंहिंजा। सो हाणे हलंदमि अंदरि ऐं उन्हनि सभिनी स्क्वायर्स खे जेको आहे ट्रिम कंदमि, जंहिंमें बि थोरो घणो वधियलु आहे किथां को टेढ़ो आहे त उन्हनि खे जेको सही करे पोइ उन्हनि जो फाइनल प्रोजेक्ट जेको आहे उहो स्टार्ट कंदमि। सो मां हिते काफ़ी सारे पीसिस जो जेको आहे जी ट्रिमिंग करे चुकी आहियां। किन किन मां त बिल्कुलु सनड़ियूं ज़रड़ियूं निकितियूं आहिनि, पर बज़ाहिर नंढड़ियूं आहिनि पर सिबण में उहे वॾो फ़र्क़ु करे छॾींदियूं आहिनि। सो उहे जेके ट्रिम कयूं अथमि उहे मां हुते रखी आई आहियां सिलाई मशीन जे भरिसां। ऐं हे ॿियूं अञा आहिनि इलाही आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे एॾो जल्दी कोन थियूं थियनि छो त मूंखे मापे ऐं पोइ हिननि खे कटिणो थो पए। हिते मां पंहिंजो शो बि हिकिड़ो इंजॉय कंदी रहियमि गॾु गॾु कटिंग सां। ऐं हाणे मां रेस्ट कंदमि ऐं असां पोइ वेट कंदासीं ॿाहिरि वञण जो। सो अञा बेशुमार आहिनि जिन जी कटिंग करणी आहे। ऐं हितां हीअ जेको आहे सॼो हटाइणो आहे मूंखे कचिरो। 11:15 थिया आहिनि तक़रीबन ऐं मां अची वई आहियां ॿाहिरि। बसि सुराण अचण वारी आहे। माशाल्लाह मां ख़ुशि पई थियां सुबुह जो हिते कुकड़नि खे पाणी पीअंदे ॾिठमि ऐं हिन बोतल मां राति जो ख़्वाब में ॾिठो त हिकिड़ी झिरकी पाणी पई पीए। सो बहरहाल ॾाढी ख़ुशि पई थियां मां। ऐं हिन ते त माशाल्लाह एॾी प्यारी ऊन्हारे में बहार आयल आहे ज़बरदस्त। ऐं अञा हे सॼा बंचिस जेके आहिनि ॾिसो फुटनि था, हे खुलंदा आस्ते आस्ते। हे जेके बि लाइट कलर जा आहिनि, बाक़ी जेके हे डार्क कलर जा आहिनि उहे सभु खुली विया आहिनि। एॾो सुहिणो गुल आहे हिन जो, अलाह जी कुदरत आहे। त हिननि जो हे हाल अहवाल आहे माशाल्लाह। दर खोले ॿाहिरि निकिरंदी आहियां त अखियुनि खे इहा ग्रीनरी एॾी वणंदी आहे मूंखे, हे किरी पियो आहे। सो हाणे त मां ॿाहिरि थी वञा, हाणे वापसि अचे मां हिनखे ठीकु कंदमि। हिन महिल मुंहिंजे लाइ पॉसिबल न आहे, ॾाढो अफ़सोस थियो अलाए कीअं किरियो आहे। लोकाट बस शायदि। हिते असां फ्रूट वठणु बीठा आहियूं, काफ़ी सारियूं शयूं असां तोड़ायूं ऐं हाणे हलंदासीं भाॼी वठण लाइ। वापसि मुनो हिकु थियो आहे। सो भाॼियूं वरितियूंसीं थोड़ा सारियूं, हे त बसर पटाटा आहिनि, हे हिंदाणो, छाहीं, वाटरमेलन ऐं उनखां सवाइ मां उनखे चयमि पठाण खे त हिन में विझी ॾे फ्रूट ऐं सुराण खे हिन में घरु अची कोको बि लॻी वियो आहे हिन काठीअ में। सो बहरहाल फ्रूट में छा वरितोसीं, गिदरो वरितो, केला, ॿियो छा आहे सुराण, अंब, आड़ू, चीकू, चेरी, वरी चेरी जो दॿो बि मां खणंदमि, खारवा, आलू बुखारा, जर्दालू, ठीकु आहे। ऐं बाक़ी कुझु कपिड़े वटि मां बीठमि, रूह सट पियो ॾिए मुंहिंजी ॾाढी। हिकिड़ो पीस वणियो बि पर मां न वरितो, स्प्रेयर असांजो ख़राबु थी वियो, इस्त्री टेबल ते कोन्हे। ऐं हीअ बास्केट मूंखे ॾाढी पई वणे, जंहिंजी मूंखे बिल्कुलु बि ज़रूरत न हुई, इन करे इहा मां सुगन जे लाइ वठी आई आहियां। एॾी प्यारी एॾी क्यूट बास्केट आहे, सो इहा मां रखां थी सुगन जे लाइ। ऐं सब्जियूं वरितियूंसीं काफ़ी सारियूं, छो त अॼु इहा ई शॉपिंग आहे त मां तव्हां सां इहा ई शेयर थी कयां। हे ग्वार ऐं लीमा, अंबड़ियूं ऐं धाणा, टमाटर ऐं उनखां सवाइ हे मिक्स सावा मिर्च सन्हड़ा ऐं वॾा ॿिन्ही तरहनि जा, ऐं हीअ आहे लूणक। सो इहे वरितियूं सब्जियूं। बसर पटाटा हेठि पिया आहिनि, जेके मतिलबु भिंडियूं पयूं आहिनि अञा, ऐं करेला पिया आहिनि, पालक फ्रीज़ थियल पई आहे, करेला बि ऐं भिंडियूं बि फ्रीज़ थियल आहिनि, इन करे उहे न वरितासीं। सो टोटल असांजी अॼु जी शॉपिंग इहा आहे। ऐं हाणे सुराणे कटे थी शयूं सेट कंदी, अरेंज कंदी, कुझु भाॼियूं वग़ैरह फ्रिज में वेंदियूं,
उन खां पोइ रेस्ट कबो। हिते असांजी शेफ सुरहाण जेको आहे चिकन थी पचाए कंहिं बि क़िस्म जो, उहा उनखे ख़बर हूंदी। अलाह साईं एॾा सावा मिर्च विझंदी, मां कीअं खाईंदमि? क्यूमिन चिकन। हा अल्लाह, क्यूमिन त न, हे त मूंखे चिली चिकन थो लॻे। सो बहरहाल इहो पचंदो त असां इहो खाईंदासीं लंच में, छो त हाणे तक़रीबन 2:30 पौणा 3 थिया आहिनि। ऐं छा 3 थिया आहिनि, मां टाइम न ॾिठो आहे। ऐं हे राति जो पुलाउ पचायो त पुलाउ या बिरयानी पचंदी आहे, यकीनन उहा एक्स्ट्रा पचंदी आहे। ऐं चेरीज़ वारो दॿो जेको आहे मुंहिंजे इंतज़ार में आहे। अलाह त केॾो कबाड़ो जमा थियो आहे। ऐं हीअ मज़े जी शइ ॾिसो, अॼु असां एॾो सारो फ्रूट वठी आयासीं, छो त असांखे 2 ॾींहंनि खां फ्रूट खाइण लाइ न हुयो। ऐं मुंहिंजो भाउ आयो हाणे त हे ढेर सारा अंब वरी खणी आयो हुन पंहिंजे घर जे वण जा, त उहे बि हाणे धोपंदा ऐं फ्रिज में वेंदा। सो इहा आहे सूरत हाल। ऐं मां जेको आहे हिते पंहिंजी दुकानु कढी आई आहियां, वरी हिते ट्रिमिंग कंदमि हिननि जी पीसिस जी। ऐं उनखां पहिरीं मां जेको आरामु कयो, निमाज़ पढ़ी, मुंहिंजो भाउ आयो त 10-15 मिंट उन सां कचहरी कई, हले उहो हाणे त मां हिते उथी आहियां। सो सुराण लंच ठाहे वठंदी, इहो लंच माना इहो चिकन। त उनखां पोइ जेको आहे मां वेंदमि मानी खाइणु, ऐं तेसि ताईं मां हिननि जी ट्रिमिंग कंदमि। हिते 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे मां पंहिंजो बेल्टो खयो आहे, रेस्क्यू कंदमि ॿाहिरि जेको मुंहिंजो प्लांट किरी पियो आहे उनखे। हक़ीक़त में जॾहिं मां हयो हो न, तॾहिं हे वीचारो मूंखां सही तरह लॻो न हो त हिन जूं रूट्स जेके आहिनि घणियूं अंदरि न आहिनि। कोशिशि कयां थी त हिन जे हाणे ओसे पासे में वॾो खॾो खोटियां ऐं पोइ हिनखे अंदरि मां बिल्कुलु विझी छॾियां। ॾाढी महिनत करणी पवंदी ऐं करणी आहे। सो हिनखे ठाहे हिते हणी तव्हां सां शेयर थी कयां। मां पंहिंजे तरफ़ सां कोशिशि त कई आहे हिनखे ॿधण जी। ऐं हिकिड़ी हीअ लकड़ी आहे ज़मीन में, इन में हिनखे फिक्स कयो अथमि रसीअ सां, ऐं हेठि हिननि खे पथर वथर ॾेई थोरो खॾो खोटियमि। घणो न पई खोटे सघां, असल में हीअं करिणो त हिकिड़ो हिन प्लांट खे झले बीहे, ॿियो हेॾा हेठां खॾो खोटे, उहो मुंहिंजे लाइ मुश्किल हो। त एतिरो थी वियो, बहरहाल काफ़ी आहे। ऐं अञा बि हिनखे लॻे थो त कुझु सपोर्ट जी ज़रूरत आहे। ऐं ॾिसां थी मां हिनखे भित में को कोको हणंदमि ऐं पोइ हिनखे ॿधंदमि। सुभाणे इहो बि कयां थी त जीअं हिनखे हर पासे खां सपोर्ट हुजे, रूट्स में बि सपोर्ट हुजे ऐं मथे डांडियुनि में बि सपोर्ट हुजे। अची वियमि अंदरि ऐं हाणे मां पंहिंजे वापसि हीअ कटिंग ट्रिमिंग जेको बि करणी आहे उहा कंदमि। ऐं तव्हां यकीन कयो त हीअ 100 खां मथे सिबिया अथमि त उहे मूंखे एॾा मुश्किल न पिया लॻनि, जेॾो हिननि खे ट्रिम करणु मूंखे मुश्किल थो लॻे। ऐं हे हिते पिया आहिनि, ॾिसो सिलाई मशीन जे भरिसां हे साम्हूं जेके ट्रिम करे रखिया अथमि। त हाणे बाक़ी बचियल अलाह करे त हाणे ई करे वञा। इहे दुआ आहे मुंहिंजी, इहा हिमत कयां थी। ऐं फ़ोन खे रखंदमि चार्ज करण लाइ। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हिते वरी सुरहाण जी तयारी आहे। कुझु पटाटनि जी रेसिपी थी ठाहे ऐं मां तव्हांखे ॾेखारियां त हीअ पटाटनि जी रेसिपी आहे जेका हाणे ठाहींदी। ऐं मंझंदि जेको चिकन पचायो हुई उहो हितां ॾिसी पचायो हुई हे, ठीकु आहे। सो टेस्टी हो इलाही, ऐं स्पाइसी एतिरो न हुयो, मां बि खाधो, छो त मां मिर्च सावा मिर्च कढी कढी पई खावां। सो हाणे राति जी मानी में पचाईंदी हे पटाटनि जी भाॼी, ऐं असां पचाईंदासीं राति जो मानियूं, ठीकु आहे। सुराण भाॼी पचाईंदी, मां मानी पचाईंदमि, छो त असां मंझंदि जो बि चांवर खाई चुका आहियूं, इन करे ॿीहर चांवर न पचाइबा। सो मां हिन व्लॉग खे हिते ख़तमु थी कयां। ऐं ट्रिमिंग करे करे मां हुन ब्लॉग्स जी थकिजी पियमि, पर पूरा नथा थियनि, अञा बची पिया आहिनि। सो इंशाअल्लाह सुभाणे कंदमि, ठीकु आहे। सो तव्हां खां मां हाणे मोकिलाईंदमि ऐं इंशाअल्लाह सुभाणे ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं मूंखे इजाज़त ॾियो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे। अलाह वाही।